गंदाखा वेझो मिठड़ी शाख में ज़रई पानी की खोट खिलाफ़ ॻोठ रसूलाबाद के आबादगार अगवाणनि मीर मोहम्मद आरिफ सरपरा की अगवाणी में पानी की खोट खिलाफ़ ऐं आपाशी अमले खिलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कियो वियो। हिन मौके ते आबादगार अगवाणनि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हि ॿोल कंदे चयो त तकरीबन इन्हीं के थे तो अज अप्रैल को बाद पानी आयो ही ना है। माल मवेशी पीअण का इंसानन के मल पानी ना है। मुताबिलो यो असांजो MNA MPA का खुदारा इलाके के बर्बाद कया हो। अया अगने का अर्को पंहिंजो सोच समझे वोट ॾींदो जेको अगना का थियो असांजे लाइ गंज तो बराए मेहरबानी अया भी टे माए संभारो आवाम के। हाँ बा पानी ना है, जमीन आबाद ना है, बस छड़ो लगी पे कुछ भी ना है। मसलो ये असां वटि पानी पीअण जो बि कान्हे कोई दुबन जो ॿार सवारी न आहे ॿिए हंधि वाणियूं पीअनि था ॿार दस्त उल्टी। असां ग़रीब माण्हू हाणे छा में पिया रहिया आहियूं। ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त बलूचिस्तान सरकार ज़रई पानी जो खोट जो नोटिस वठी मिठड़ी शाख जे पुछड़ीअ ताईं पानी पहुचायो वञे ऐं आबादगारनि जी परेशानी जो ख़ात्मो कयो वञे। कैमरामैन अली अदर कमरानी सां गॾु सलीम गोपांग, सिंध टीवी न्यूज़, गंदाखा, बलूचिस्तान।